नाज़रीन, काज़ी अहमद शहर में असिस्टेंट कमिश्नर दादन लाशारी आर्मी जवानन, रेंजर्स ऐं पुलिस जे जवानन जी मदद सां शहर जूं समूरियूं मार्केटूं बंद कराए छॾियूं आहिनि, जॾहिं त SOPs ते अमल न थियण ते मुख़्तलिफ़ मार्केटूं सील कयूं वयूं। तफ़सील ॾेई रहियो आहे गुलाम हैदर उनड़। हुकूमत वफाक गवर्नमेंट तरफा सिंध गवर्नमेंट तरफा 9 तारीख़ का जो लॉकडाउन शुरू थी अॼु काज़ी मुकम्मल तौर ते लॉकडाउन रहियो, लेकिन कुछ दुकानदारन के खातिर जेके खुलिया रहा उन ते AC काज़ी अहमद पाकिस्तान आर्मी जा जवान, उन खां पोइ रेंजर्स जा जवान, काज़ी अहमद पुलिस जा जवान अची रेडियो बाज़ार, शाही बाज़ार, रेशम गली मुकम्मल तौर ते सील करे दुकान बंद कया विया आहिनि। अचो त जेके अॻुवान आहिनि, दुकानदार आहिनि, हिते मेन माण्हू आहिनि, हुननि खां असां पुछूं त वधीक हुननि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां शहरी दुकानदार इत्तेहाद जो जनरल सेक्रेटरी। जी तो अज AC साहब शाही बाज़ार जो विज़िट कयो, जेके दुकान चंद एक दुकान जो खुलियल हुआ जे पांजी सामान कढण जे लाइ, उन जे करे सब शाही बाज़ार पूरी के सील करे वियो आहे। वज़ीर आला जो या वज़ीर आला जो ठीक है, यो SOPs तहत कारोबार करण जी इजाज़त है। जेके चंद खाइण पीअण जी शयूं आहिनि, असां उनखे वेलकम कयूं था। असां एहतियात ने चऊं था जेके मज़दूर तबको आहे या जेके दुकानदार ते दिहाड़ी कमाइण वारा आहिनि, जेके मज़दूर तबको आहे, उन्हनि जो ईद कीअं थींदी। त लॉकडाउन जो वज़ीर आला सिंध ऐलान कयो आहे, बिल्कुलु असां इन लॉकडाउन के मञूं था, पर ग़रीब माण्हू जेके 200 रुपया 300 रुपया 500 रुपया दिहाड़ी कमाइनि था, हू खाइनि था, हू पंहिंजे बचनि खे छा ॾियनि। हिन वक़्तु शाही बाज़ार में अमन अमान सां SOPs सां तक़रीबन जेके 90% कारोबार बंद हो। कुछ चंद दुकान जेके खुलियल आहे, उन्हनि खे कंहिं पंहिंजे घर जो को पैसा करण आयो, को पंहिंजे बचनि लाइ सामान करण आयो, उन हवाले सां AC साहब आयो, ॾिसी ऐं ग़रीब माण्हुनि जो तक़रीबन टोटल मार्केटूं सील करे वियो आहे। हाणे तव्हां असां हिनखे AC साहब खे अर्ज़ु कंदासूं, महिरबानी करे SOPs ते ग़रीब माण्हुनि ते रहम करे, कुछ SHO साहब खे अर्ज़ु कंदासूं रहम करे, DC साहब खे चऊं रहम करे। अॼु दुकान सील करे विया आहिनि। शाही बाज़ार थियो, रेडियो बाज़ार ऐं ॿिया जेके टोटल बाज़ार आहिनि, असां वज़ीर आला सिंध खे ऐं ॿियनि खे मुतालबो था कयूं त महिरबानी करे असांखे हिन जो कुझु न कुझु असांखे ॾियो वञे, छोकी ईद लॻी पई आहे ऐं हर को माल वाल भरे वेठो आहे। ऐं महिरबानी करे असांखे इहो कुझु न कुझु ॾियो। अॼु गवर्नमेंट जे ऐलान तौर असां मुकम्मल लॉकडाउन करे वेठासीं, उन जे बावजूद बि AC साहब असांजा दुकानूं सील कयूं आहिनि। अॼु 27 रोज़ो आहे, हर को माण्हू निकितो आहे पंहिंजे घर जी ख़रीदारी लाइ, पंहिंजे बचड़नि जी ख़रीदारी लाइ। जीअं त दर्जन वटि जेके कपिड़ा तयारु थियल आहिनि, उहे बि वठी खणी अचण लाइ। हाणे असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे 2 ॾींहं असांखे रिलीफ था घुरूं गवर्नमेंट खां, असांखे मिले, जीअं त हर को पंहिंजो गुज़र सफ़र करे सघे। ऐं उन खां पोइ मां गवर्नमेंट खे इहो ई अर्ज़ु कंदुसि, ईद जे चांद रात खां पोइ तव्हांखे हिते को माण्हू छा पर दुकानदार बि नज़र न ईंदो, पोइ तव्हांजो SOPs ते बि अमल थींदो, तव्हांजे लॉकडाउन जो फ़ाइदो थींदो। पर हींअर जेको ज़रूरतूं आहिनि घणियूं आहिनि। हाणे जेके दुकानदार असांजा खणी आया आहिनि कर्ज़नि ते, जेको माल खणी आया आहिनि, जेके पंहिंजी सोचनि में कंहिंखे अटैक पियो थियो, को बि अस्पताल में पियो आहे, को परेशानियुनि में वरिता पिया आहिनि, ऐं माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि, खुदारा उन्हनि जो तदारक कयो वञे, असांखे कुझु न कुझु रिलीफ ॾिनो वञे। बिल्कुलु दुकानदारनि तावन न कयो आहे। असां हिननि खे चयोसीं बाबा जो कल्ह जो ॾींहुं हो आख़िरी ॾींहुं हो, नॉन एसेंशियल सर्विसिस जो कल्ह आख़िरी ॾींहुं हो। इन खां पोइ जेके नॉन एसेंशियल सर्विसिस जीअं जिन में कपिड़े जा दुकान, सोनार जा दुकान ऐं सिंगार जा दुकान, सभु बंदि रहंदा 16 ताईं। पर इन्हनि को बि तावन न कयो, सॼा दुकान खुलिया रहा। तंहिंजे करे असां जेको शाही बाज़ार आहे, रेशम गली आहे, सोनारा बाज़ार, रेडियो बाज़ार आहे, इहे मुकम्मल सील आहिनि टिल फर्दर ऑर्डर। पाकिस्तान के ऐं वज़ीर आला सिंध के महिरबानी करे ये जेकी बाज़ार आहे हिनखे खोलायो वञे ऐं SOPs जे तहत असां बाज़ार जेको आहे उहो हलाईंदासीं, दुकान हलाईंदासीं। ऐं महिरबानी करे कुझु असांजे हाल जो तदारक कनि, छो करे हींअर मथां ईद जी सीज़न लॻी पई आहे ऐं काफ़ी मज़दूर जेके माण्हू आहिनि, उहे मज़दूर तबको उहे परेशान आहिनि ऐं दुकान ते हिकिड़ी दुकान ते 3-3 4-4 मज़दूर आहिनि, जहिड़ी ॻाल्हि आहे उन्हनि जो घर जो चुल्हो बि जेको आहे इन मां थो हले। महिरबानी करे असांजे हाल ते रहम कनि। कैमरामैन राशिद सां गॾु गुलाम हैदर, मेरा TV काज़ी अहमद।